अंगूर न रुॻो वणंदड़ ऐं अनोखे ज़ाइके वारो मेवो आहिनि, पर उन्हनि जा सिहत लाइ पिणु अनोखा फ़ाइदा हुजनि था। उन्हनि खे ताज़े मेवे तौरु सलाद सां गॾाए ऐं शरबत जी सूरत में इस्तेमालु करे सघिजे थो। हर सूरत में उन्हनि जा सिहत ते हाकारी असर पवंदा आहिनि। हिक कोप जेतिरा अंगूर सॼे ॾींहं जी विटामिन सी जी अधु ताईं घुर्ज पूरी कनि था। अंगूर DNA जी मरमत कंदा आहिनि। उहे कोलेजिन ऐं सीरोटोनिन जी पैदावार वधाइण जो बि बहितरीन ज़रियो आहिनि, जेके माण्हूअ जो मिज़ाज बहितर बणाइनि था। अंगूरनि जो इस्तेमालु तकड़ी कुराड़प खे बि रोके थो। उन्हनि में विटामिन के पिणु मौजूदु हूंदी आहे, जेका हॾियुनि जी जोड़जक ऐं हॾियुनि जी मज़बूतीअ में अहम किरदारु अदा करे थी। अंगूरनि में ताक़तवर एंटीऑक्सीडेंट्स जहिड़ोक रेसविराट्रोल, फ्लेवोनॉइड्स ऐं क्वरसेटिन मौजूदु हूंदा आहिनि, जेके जिस्म जे सेलनि खे ऑक्सीडेटिव दबाव ऐं फ्री रेडिकल्स जे करे थींदड़ नुक़साननि खां बचाइण में मदद ॾियनि था। इहे एंटीऑक्सीडेंट्स कैंसर जहिड़ी ख़तरनाक बीमारियुनि जे ख़तरनि खे बि घटाईंदा आहिनि। अंगूरनि में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स ऐं विटामिन्स सेहतमंद ऐं चमकंदड़ चमड़ीअ लाइ पिणु फ़ाइदेमंद आहिनि। ख़ासि करे रेसविराट्रोल उमिरि वधण जे असरनि खे घटाइण ऐं चमड़ीअ खे थींदड़ नुक़साननि खां बचाए थो। अंगूरनि जो लगातार बुनियादनि ते इस्तेमालु दिलि जी सिहत लाइ इंतिहाई सुठो साबित थींदो आहे। अंगूरनि में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स ऐं पॉलीफेनॉल ब्लड प्रेशर खे घटाइण, ख़राब कोलेस्ट्रोल जी सतह खे घटाइण ऐं रत जी नालियुनि जी सेहतमंद कमकार में मदद करण में अहम किरदारु अदा कनि था, जिन सां दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा बि घटि थियनि था। अंगूरनि जो इस्तेमालु हाज़मे खे बहितर करण सां गॾु कब्ज़ी खे रोकण में बि मदद ॾींदो आहे। अंगूरनि में मौजूदु कुदरती मिठाण, ग्लूकोज़ ऐं फ्रिक्टोज़ रत में मिठाण में तकड़ी वाधि करण बिना ई फौरी तौर ते तवानाई फराहम कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ तहक़ीक़ुनि मां ख़बर पई आहे त अंगूरनि में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स ख़ासियतूं इल्मी अफ़ाल खे बि बहितर बणाइनि थियूं ऐं उमिरि वधण जे करे इल्मी ज़वाल खां बचाइनि थियूं। रेसविराट्रोल मज़बूत यादगीरी ऐं सिखण जी सलाहियतुनि लाइ बहितरीन सुञातो वेंदो आहे, जंहिंजे करे उहे सिखण ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि लाइ बहितरीन खुराक आहिनि। अंगूरनि में कैलोरीज़ जो मिक़दारु तमामु घटि, जॾहिं त पाणीअ जो मिक़दारु घणो हूंदो आहे, जंहिंजे करे उहे बहितरीन नाश्तो साबित थींदा आहिनि। उन्हनि जो इस्तेमालु वज़न घटाइण में बि अहम साबित थींदो आहे। उहे बुख ते ज़ाब्तो रखण में तमामु घणा मददगार हूंदा आहिनि। नेराने अंगूरनि जो इस्तेमालु अखियुनि जी रोशनी, ॾुखनि तकलीफ़ुनि खां छुटकारे, दिलि जी सिहत, साह में बहितरी ऐं दिमाग़ी सलाहियतुनि में वाधि जो सबबु बणिबो आहे।